जी नाज़रीन, ज़िक्र कयूं पिया त सिंध यूनाइटेड पार्टी जो सखर खां निकितल सिंध मार्च कराची प्रेस क्लब पहुची वियो आहे। जलसे जे लाइ स्टेज बि तैयार आहे। मुख़्तलिफ़ अॻवान जलसे खे ख़िताब कंदा, कारकुन बि वॾे अंग में शरीक आहिनि। तफ़सील ॿुधाइण जे लाइ हिन वक़्तु आवाज़ न्यूज़ कराची जो रिपोर्टर आमिर सुपरो कराची प्रेस क्लब में मौजूदु आहे। उन खां तफ़सील मालूम कंदासीं। जी आमिर। हाँ जी बिल्कुल, सिंध में ख़राब हुक्मरानी, महांगाई और डिजिटल सेंसिस जेके थियनि पिया उन खिलाफ़ SUP पारां जेको सिंध मार्च हुयो उहो 15 फरवरी खां सखर खां शुरू कयो वियो, जंहिंजी जेको आहे अॻवानी सिंध जो मरकज़ी अॻवान सैयद ज़ैन शाह कई। ऐं ही मार्च जेको आहे सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां थींदो 750 किलोमीटर पंधु कंदे अॼु कराची पहुतो आहे। असीं मौजूदु आहियूं फुहारा चौक ते, जिथे ही जलसो जारी है। कैमरामैन बाकर अवां के ॾेखारे सके त ही क़यादत है SUP जी सैयद ज़ैन शाह, जलाल महमूद शाह, उन सां गॾोगॾु GTA जा अॻवान आहिनि ऐं उन सां गॾोगॾु जस्कम जा अॻवान आहिनि, जेके ॿिया क़ौम परस्त अॻवान आहिनि उहे मौजूदु आहिनि। ऐं हिते हज़ारनि जे तादाद में जेको आहे SUP जा जेके कारकुन आहिनि उन सां गॾोगॾु जेके अॻवान आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। ही अवां हिन तरफ़ ॾिसी सघो था त हिन जेको जलसे में आहे ही ॾिसी सघो था त वॾे तादाद में हज़ारे जेके औरतूं आहिनि, जेके सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां पहुतियूं आहिनि। इन्हनि सां जेके नंढा ॿार आहिनि, ही अवां ॾिसी सघो था कैमरा जी अख में, अवां ॾिसी सघो था त परे परे ताईं जेसि ताईं नज़र वञे पई तेसि ताईं ही झंडा ऐं जेके कारकुन आहिनि SUP समेत ॿिया जेके क़ौमी कारकुन आहिनि अव्हांखे नज़र ईंदा। ही जलसो फुहारा चौक जे अॻियां जारी आहे ऐं हिते जेकी क़यादत है SUP समेत जेके ॿिया अॻवान आहिनि उहे ख़िताब करे रहिया आहिनि। पर हिते वॾो तादाद आहे, हज़ारे कारकुन SUP समेत जेके ॿिया आहिनि उहे मौजूदु आहिनि। ही जेको मार्च हुयो सिंध मार्च, इहो सिंध जे मुख़्तलिफ़ ज़िलनि खां ईंदे जेको आहे अॼु हिते गवर्नर हाउस जे अॻियां हिते मौजूदु आहे ऐं हिते ही जलसो बि जारी आहे, जिथे SUP जा मरकज़ी अॻवान ऐं जेके क़ौमी कारकुन आहिनि उहे हिते मौजूदु आहिनि। पर हज़ारनि जे तादाद में जेके कारकुन आहिनि उहे मौजूदु आहिनि। ऐं ॿिए तरफ़ जेको आहे सैयद ज़ैन शाह जेको अध मां जेको आहे ही मार्च छॾे वियो तबियत ख़राब थियण सबबि, पर उहो बि हिन महिल स्टेज ते मौजूदु आहे। ऐं उन सां गॾोगॾु सैयद जलाल महमूद शाह बि मौजूदु आहे, GTA जा अॻवान बि मौजूदु आहिनि, जस्कम जा अॻवान बि मौजूदु आहिनि ऐं ॿिया जेके कारकुन आहिनि उहे बि मौजूदु आहिनि। पर ही जेको सिंध मार्च जो जलसो आहे उहो फुहारा चौक जे अॻियां जारी आहे ऐं हज़ारे जेके कारकुन आहिनि ऐं जेके अॻवान आहिनि हिन जलसे में मौजूदु आहिनि। जी।